अस्सलाम वालेकुम। अबा वालेकुम अस्सलाम। खैर है ते वेठा आहियो बाबा? माई के वठी वियुसि अस्पताल। हाँ वरी थोड़ी उल्टी आई, कार वारो कार वे हलियो। हाणे माई उल्टी करे वठे त वञूं। माई के उल्टी थी है। ये छा कयो थी बाबा? इहो न पुछ ये कमान जो रस तो प्यारी न कुछ सही थिए। बाबा, कमान जो रस कोन्हे, मुंहिंजी माई जी उल्टी अथई। उल्टी आहे निभाग खणियो किन हली हिते। ए बाबा छॾ, माण्हू पासे ते वञी हारिया सही हो। खणियो उल्टियूं पियो हली में हथ ख़राब थी हलिया। माई बोतल पींदे कोको कोला। माई मुंहिंजी पुछे ई पियो। बाबा हीयूं बस थियो दो, हीयूं बस थियो दो, कुछ पुठन के हथ बताणी त। ए चाचा कुछ ख्याल कर, माई मुंहिंजे हथ तूं पियो हलाई। माई तुंहिंजी है पर वेचारी ठीक काने, उल्टी बुल्टी थी है तो कुछ फरत थिएसि। फरत तो ईअं थींदी छा? साले कैल्सी पींदे कैल्सी। वाह हूंदी आहे। बाबा हीयूं पको थिए। हाणे हीअं कर, मोटरसाइकिल ते विहारे त मूंखे भाकुर पाए हले, ऐं अस्पताल छॾियां पोइ तूं पोयां कार में अचे। वरी तोसां गॾु अचे आऊं? बाबा घणियूं मायूं ॿारड़ी जूं चाचा ईअं हूंदियूं आहिनि न, कार में वेंदियूं आहिनि उन्हनि खे उल्टी थींदी आहे। मुंहिंजी माई त कॾहिं मोटरसाइकिल वेठी कोन्हे, किथे किरी पए पोइ। कान किरंदी मूंखे हा बाबा, न माई मुंहिंजी कोन हलंदी तोसां। बाबा हलिया 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 चाचा 2 मिंट तूं तरस। ऐं हिनखे हलिया 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 उती हालत अॼुकल्ह माण्हुनि जी ॾिसो बाबा। वीचारी उल्टी पई करे तो झलियो वेठो ई त। हले हरे वे पाड़े वारा आहियूं भेणा, को कमकार हुजे ॿुधाइजो। ॾाढो मुड़साई सपार वेठो ई सदा अमल कार वारो हलो। ए अदा अॼुकल्ह माण्हू ॾिसो, अॼुकल्ह माण्हू छा ॾिसो वेचारी खे